अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा खलक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बिश्शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। भाइरों ऐं दोस्तो, अॼु तव्हांजे हिन ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह जलसा सीरत नबी सल्लल्लाहु मुनक़द कयो वियो आहे। मूं जहिड़े अदना तालिब इल्म खे तौहीद जहिड़े अज़ीम मौज़ू जे लाइ मुंतख़ब कयो वियो ऐं चयो वियो आहे। सभ खां पहिरीं अल्लाह ताला खां दुआ घुरां त अल्लाह ताला मूंखे सही नमूने सां बयानु करणु, तव्हांखे ॿुधाइण खां पोइ सभिनी खे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाण सभई निमाज़ पढ़ूं था। निमाज़ मुस्लमान ते फ़र्ज़ आहे ऐं इन निमाज़ जे अंदरि पाण सभई सूरह फ़ातिह पढ़ूं था। सूरह फ़ातिह उहा सूरत आहे प्यारे पैगम्बर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे। पाण फ़रमाईंदा ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहिल किताब। जेको माण्हू निमाज़ पढ़े थो, उहा निमाज़ फ़र्ज़ हुजे, उहा निमाज़ नफ़ल हुजे, उहा निमाज़ जनाज़ा हुजे, उहा निमाज़ मीं निमाज़ हुजे, यानी जेका बि निमाज़ आहे उन निमाज़ जे अंदरि जेको माण्हू सूरह फ़ातिह नथो पढ़े, हदीस बुख़ारी जी आहे, प्यारो पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था उहा निमाज़ ई न आहे। त इन मां अंदाज़ो लॻाए सूरह फ़ातिह जी केतिरी अहमियत आहे। हाणे पाण सभई अल्हम्दुलिल्लाह निमाज़ में सूरह फ़ातिह पढ़ूं था। सूरह फ़ातिह पढ़ंदे इन सूरत जे अंदरि पाण सभई निमाज़ में अल्लाह ताला सां हिकिड़ो वाइदो करियूं था। उहो वाइदो कहिड़ो आहे? पाण सभई निमाज़ पढ़ंदा आहियूं त अल्लाह साईं खे चवंदा आहियूं इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सभु निमाज़ में अल्लाह से इताअत करियूं था त ऐं अल्लाह असां तुंहिंजी ई बंदगी करियूं था ऐं मदद तोखां ई घुरूं था। इहो पाण सभु अल्लाह साईं सां निमाज़ में अहद करे मस्जिद मां ॿाहिरि निकिरूं था। पोइ केतिरा ई असांजा एतिरा मुस्लमान आहिनि जेके इन अहद जी वरी भंजकड़ी कनि था। अहद कहिड़ो करियूं था? इय्याका नअबुदु, ऐं अल्लाह असां सिर्फ़ु तुंहिंजी ई बंदगी करियूं था। इबादत अल्लाह ताला जो हक़ आहे। मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, आऊं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां गॾु सवारी थियो हुउसि। प्यारे पैगम्बर मूंखे आवाज़ ॾिनी, या मुआज़। फ़रमाइनि था मूं चयो लब्बैक व सअदैक, ऐं अल्लाह जा रसूल आऊं वेठो आहियां, मौजूदु आहियां, हाज़िर आहियां, तव्हां ॿुधायो छा चवणु चाहियो था। पाण मुआज़ बिन जबल खां सवाल कनि था ऐं मुआज़ मूंखे ॿुधाए मा हक़ुल्लाह अलल इबाद,
बाननि ते अल्लाह जो कहिड़ो हक़ आहे? तव्हां ॾिसो, अल्लाह ताला पाण सभिनी खे पैदा कयो, सिर्फ़ु पैदा कोन कयो, पैदा करण खां पोइ अल्लाह ताला असांखे केतिरनि ई नेमतनि सां नवाज़ियो आहे, केतिरनि ई नेमतनि सां। सभ खां पहिरीं पाण पंहिंजे जिस्म में ॾिसूं, असांजो हथु सही हुजणु, असांजे पेर सही हुजणु, अखियुनि सां ॾिसूं पिया, कननि सां ॿुधूं पिया, दिमाग़ कमु करे पियो, हीअ सभु अल्लाह जूं नेमतूं आहिनि। ऐं उन खां पोइ अल्लाह जी ज़मीन ते पाण सभु हलूं पिया, अल्लाह जो खाऊं था, अल्लाह जो पीऊं था, यानी केतिरियूं अल्लाह ताला असां ते नेमतूं कयूं आहिनि। इहे सभु नेमतूं करण खां पोइ अल्लाह ताला असां ते सिर्फ़ु हिकिड़ो हक़ु रखियो आहे। अल्लाह जो असां ते हिकिड़ो ई हक़ु आहे, उहा आहे अल्लाह जी इबादत। पाण मुआज़ बिन जबल खां पुछो, तॾहिं मुआज़ बिन जबल चयो, रसूल, उहा हिकिड़ी अल्लाह खे ख़बर आहे, ॿी उनजे रसूल खे ख़बर आहे त बाननि ते अल्लाह जो कहिड़ो हक़ु आहे। वरी पाण सल्लल्लाहु ख़ुदि फरमाइनि था, मुआज़, अल्लाह जो हक़ ही आहे, हक़ुल्लाहि अलल इबाद ऐं यअबुदूहु वला युशरिकू बिही शैया। बाननि ते अल्लाह जो ही हक़ आहे त बाना अल्लाह जी इबादत कनि, बाना अल्लाह जी बंदगी कनि, उन इबादत में, उन बंदगी में अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कनि। वरी पाण पुछनि था, ऐं मुआज़, जेकॾहिं बाना अल्लाह जी बंदगी कनि, अल्लाह जी इबादत कनि, त अहिड़नि बाननि जो अल्लाह ते कहिड़ो हक़ आहे? ॾिसो, जेकॾहिं असां सॼी ज़िंदगी अकेले अल्लाह जी इबादत करियूं, अल्लाह जी बंदगी करियूं, ऐं उहा इबादत ख़ालिस अल्लाह जे लाइ करियूं, त पोइ असांजो बि अल्लाह ते हक़ आहे, असांजो बि अल्लाह ते हक़ आहे। उहो कहिड़ो हक़ आहे? पाण फरमाइनि था, मुआज़, अहिड़नि बाननि जो अल्लाह ते हक़ ही आहे जेके बाना सॼी ज़िंदगी इबादत सिर्फ़ु अल्लाह जी कनि था, हर हाल जे अंदरि बंदगी, इबादत ऐं इबादत जा जेके बि क़िस्म आहिनि, उहे सभु जो सभु सिर्फ़ु अल्लाह जे लाइ कनि था। अहिड़नि बाननि जो अल्लाह ते हक़ ही आहे त अल्लाह ताला अहिड़नि बाननि खे अज़ाब न करे। ऐं इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾियो, जेके माण्हू दुनिया जे अंदरि अल्लाह जी बंदगी नथा कनि, अल्लाह जी इबादत नथा कनि, या अल्लाह जी इबादत में, अल्लाह जी बंदगी में मखलूक खे शरीक कनि था, इबादत जे कंहिं बि क़िस्म में मखलूक खे शरीक कनि था, ऐं उन शिरक ते हुनजो मौत थिए थो। तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, इबादत जा कई क़िस्म आहिनि। निमाज़ इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, कुर्बानी इबादत आहे, नज़र ऐं न्याज़ इबादत आहे, दुआ इबादत आहे। इहे सभई इबादत जा क़िस्म आहिनि। इन्हनि इबादत जे क़िस्मनि मंझां को बि क़िस्म जेकॾहिं तव्हां अल्लाह खां सवाइ मखलूक जे लाइ करियो था, मखलूक जे लाइ करियो था, ऐं पोइ इन हाल में तव्हांजी मौत थी, मिसाल तौर ते तव्हां वञा को माण्हू निमाज़ पढ़े पियो, निमाज़ पढ़े पियो, रोज़ो रखे पियो, ज़कात ॾे पियो, इहा इबादत अल्लाह जे लाइ करे पियो, पर वरी दुआ अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखां घुरे थो, दुआ अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखां घुरे थो, कुर्बानी अल्लाह जे लाइ करणी आहे, पर जेकॾहिं जानवर अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ कुहे थो, नज़र ऐं न्याज़ सिर्फ़ु अल्लाह जे लाइ करणो आहे, पर जेकॾहिं ही नज़र ऐं न्याज़ अल्लाह खां सवाइ मखलूक जे लाइ करे थो, ऐं ईअं कंदे कंदे हिन जी मौत अची वई हली, माना ही सॼी ज़िंदगी अल्लाह खे छॾे मखलूक खां घुरंदो रहियो, पैगंबर खां, के वली खां, के साहबी खां, के क़बर वारे खां, के बुज़ुर्ग खां दुआऊं घुरंदो रहियो, पंहिंजूं मुश्किलातूं रखंदो रहियो, हाजतूं पूरियूं कराईंदो रहियो, या नज़र ऐं न्याज़ अल्लाह खां सवाइ अल्लाह जे बाननि जे लाइ कंदो रहियो, ऐं मौत थी वई हली। त मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला फरमाए थो, क़यामत जे ॾींहुं
अल्लाह ताला मर्ज़ी जो मालिक आहे, अल्लाह का को पुछण वारो नाहे, को पुछण वारो नाहे। इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह ताला बकाया जेके बि इंसान आहिनि, कनू कोताहियूं आहिनि, अमली कोताहियूं आहिनि, गुनाह आहिनि, अल्लाह ताला इन ॻाल्हि ते क़ादिर आहे त चाहे बिना सज़ा जे, बिना अज़ाब जे इन बाने खे माफ़ करे छॾे, सज़ा न ॾे, पुछाई न करे, बग़ैर सज़ा जे इन बाने खे माफ़ करे छॾे, या सज़ा ॾे गुनाहनि जी, अमलनि जी कोताहियुनि जे करे, पर अल्लाह ताला अहिड़े गुनाहगार इंसान खे वरी बि माफ़ करे जन्नत में ज़रूर दाख़िल कंदो। पर अल्लाह ताला ख़ुदि फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदर, इन्नल्लाह ला यग़फ़िरु, अल्लाह नथो माफ़ करे उन माण्हू खे ऐं युशरक बिही, जेको अल्लाह सां गॾु अल्लाह जी बंदगी में कंहिंखे शरीक करे थो, व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, इन खां सवाइ अल्लाह जंहिंखे चाहे माफ़ करे, जंहिंखे चाहे अज़ाब ॾेई पोइ माफ़ करे, उहा अल्लाह जी मर्ज़ी आहे। त ॿुधायमि पे इबादत सिर्फ़ अल्लाह जी कबी, ऐं पाण फरमाइनि था त इबादत अल्लाह जो असां ते हक़ आहे, ऐं जेके माण्हू अल्लाह जी बंदगी कनि था, इबादत कनि था, अल्लाह ताला इंशा अल्लाह क़यामत जे ॾींहुं उनखे अज़ाब कोन कंदो। ऐं मुंहिंजा भाइरो, असांजी पैदाइश जो मक़सदु ई अल्लाह जी इबादत आहे, असांजी पैदाइश जो मक़सदु अल्लाह जी इबादत आहे, अल्लाह जी बंदगी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं नाहे पैदा कयो जिननि खे, इंसाननि खे, इल्ला लियअबुदून, मगर मुंहिंजी इबादत कनि, मुंहिंजी बंदगी कनि, के मख़लूक जी न, सिर्फ़ मूं अल्लाह जी बंदगी कनि। जिन्हनि खे पैदा करण जो ऐं इंसाननि खे पैदा करण जो मक़सदु मूं अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, ऐं इंसानो इबादत कयो उन रब जी जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे, ऐं तव्हां खां अॻु में जेके माण्हू आया उन्हनि खे पैदा कयो, उन अल्लाह जी बंदगी करियो, उन अल्लाह जी इबादत करियो। मुंहिंजा भाइरो, जेके अंबिया किराम आया, जेके अंबिया किराम आया, रसूल आया, उन्हनि सभिनी रसूलनि, सभिनी पैगंबरनि पंहिंजी क़ौम खे दावत ॾिनी अल्लाह जी इबादत जी, अल्लाह जी इबादत जी। खोलियो क़ुरान मजीद, नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, 950 साल, घणा साल? 950 साल, मामूली अरसो कोन्हे। पाण दुनिया में वधि में वधि घणा साल? 60 साल रहूं, 70 साल रहूं, 80 साल रहूं, 100 साल रहूं, पर नूह अलैहिस्सलाम 950 साल अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे, क़ौम खे हिकिड़ी दावत ॾिनी। कहिड़ी दावत? कहिड़ी दावत? या क़ौम इब्दुल्लाह, ऐं मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत करियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नमाज़ पढ़ूं, रोज़ा रखूं, ज़कात ॾियूं, हर साल हज ऐं उमरा करे अचूं, हर साल हज ऐं उमरा करे अचूं, अलहाज बणिजी वञूं, अलहाज बणिजी वञूं, नमाज़ पाबंदी सां पढ़ूं, रमज़ान जा रोज़ा पाबंदी सां रखूं, सदका ख़ैरात करियूं, पर जेकॾहिं असां अल्लाह सां इबादत में सचा न आहियूं, असां इबादत में अल्लाह सां सचा न आहियूं, यानी ख़ालिस इबादत अल्लाह जे लाइ नथा कयूं, ख़ालिस इबादत अल्लाह जे लाइ नथा करियूं, त पोइ असांजी का बि इबादत क़ाबिल क़बूल न आहे। इबादत जी क़बूलियत लाइ शर्त आहे त तव्हां सभ खां पहिरीं अल्लाह अकेले जी बंदगी करियो, अल्लाह अकेले जी पूॼा करियो, अकेले अल्लाह खे पुकारियो, पंहिंजूं हाजतूं, पंहिंजूं मुश्किलातूं, पंहिंजूं परेशानियूं अकेले रब जे साम्हूं रखो। निमाज़ उन जे लाइ, रोज़ो उन जे लाइ, दुआऊं उन खां घुरो, हाजतूं उन जे साम्हूं रखो, पुट उन खां घुरो, रोज़ी उन खां घुरो, हर परेशानी तव्हांखे रखणी आहे अल्लाह जे साम्हूं, रब जे साम्हूं। तव्हां ॾिसो, नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे 950 साल
न निमाज़ जो चयो, न रोज़े जो चयो, न ज़कात जो चयो, कंहिं बि नेकी जो कोन चयो। 950 साल नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवंदो रहियो, या कौम इब्दुल्लाह, या कौम इब्दुल्लाह, या कौम इब्दुल्लाह, ऐं मुंहिंजी क़ौम तव्हां अल्लाह जी इबादत करियो, अल्लाह जी बंदगी करियो। यानी जेसि ताईं इंसान अल्लाह जी इबादत नथो करे, अल्लाह जी बंदगी नथो करे, उहा बंदगी ख़ालिस। माण्हू बंदगी कनि पिया, निमाज़ पढ़नि पिया, वरी झुकनि क़बर जे साम्हूं पिया, रुकू क़बर जे साम्हूं, दुआऊं क़बर वारे खां घुरनि पिया, पुट क़बर वारे खां घुरनि पिया, रोज़ी क़बर वारे खां घुरनि पिया, शिफ़ा क़बर वारे खां घुरनि पिया, बीमारी दूर करण जे लाइ कंध में तावीज़ ॿधा पिया आहिनि, टंगनि में छला ॿधा पिया आहिनि। इहा इबादत कोन्हे, इहा ख़ालिस बंदगी कोन्हे। निमाज़ पढ़े पियो पर गॾोगॾु अल्लाह जी मख़लूक जी पूॼा करे पियो, उनजी इबादत करे पियो। नूह अलैहिस्सलाम 950 साल ताईं क़ौम खे दावत ॾींदो रहियो, या कौम इब्दुल्लाह, या कौम इब्दुल्लाह, ऐं मुंहिंजी क़ौम तव्हां अल्लाह जी बंदगी करियो। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधाईंदो हलां, तव्हां सभिनी खे मुंहिंजी दावत आहे, सभिनी खे दावत आहे, क़ुरान मजीद जो मुतालो करियो, क़ुरान मजीद पढ़ो। हिन अल्लाह जी धरती ते जेके पैगंबर आया, उन्हनि पैगंबर मां किन पैगंबरनि खे क़तल कयो वियो? आया कोन्हे, क़तल कयो वियो। किन पैगंबरनि खे पंहिंजे वतन मां कढियो वियो, साहबा किराम खे बेघर कयो वियो। आऊं तव्हां खां पुछां थो, मौलवियुनि खां पुछो, दावत कहिड़ी हुई? कहिड़ी दावत जे करे, कहिड़ी तबलीग जे करे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह के पत्थर हया विया? सल्लल्लाहु पत्थर हया विया छाजे करे? प्यारे पैगंबर के मक्के मां छाजे करे कढियो वियो? छा निमाज़ जे करे? छा रोज़े जी दावत जे करे? छा ज़कात जी दावत जे करे? छा व्याज जो रद्द करण जे करे? न, प्यारे पैगंबर के, प्यारे पैगंबर जे साथियुनि खे मक्के मां कढियो वियो दावत तौहीद जे करे। नबी साईं खे चयोनि, पाण पुछनि था, ऐं मक्के वारो, आऊं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम तव्हांजे साम्हूं कीअं आहियां? मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? तव्हां मूंखे कीअं सुञाणो था? मुसलमानो, मक्के वारनि छा चयो? मक्के वारनि चयो, मुहम्मद सल्लम तो जहिड़ो मक्के में को बि माण्हू अमीन कोन्हे, तो जहिड़ो मक्के में को बि अमीन कोन्हे। काफ़िर ऐं मुशरिक पंहिंजूं अमानतूं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूल सल्लम रखी वेंदा हुआ। तो जहिड़ो मक्के जे अंदरि को सचो माण्हू कोन्हे, वाइदो पूरो करण वारो न आहे, अख़लाक में तो जहिड़ो ॿियो न आहे। तॾहिं पाण चयो त पोइ आऊं तव्हांखे चवां थो, कूलू ला इलाहा इल्लल्लाह, कूलू ला इलाहा इल्लल्लाह। मक्के वारनि खे ख़बर हुई त ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे। मुंहिंजा भाइरो, अॼु केतिरा असांजा मुस्लमान मौजूद आहिनि, 70 साल जा, 80 साल जा, पर असांखे ख़बर ई कोन्हे ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे। लेकिन आउं हिते पुछी उथी करे तव्हां सवाल करे तव्हांखे उथियारियां, मूंखे ॿुधायो ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे। असांजे केतिरनि ई माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे इन कलमे जी माना छा आहे। इन कलमे जे अंदरि पहिरियों जेको लफ़्ज़ आहे उहो ला इलाह, लाम आहे, लाम अलिफ, ला इलाह। छा माना? ना आहे को माबूद, ना आहे को बंदगी जे लाइक़ इल्लल्लाह। यानी पहिरीं नफ़ी आहे, इनकार आहे कंहिंजो? बातिल माबूदनि जो, यानी अल्लाह जी बंदगी पोइ आहे। पहिरीं इनकार करणो पवंदो रब खां सवाइ जेके बातिल माबूद आहिनि उन्हनि जो इनकार। को माबूद कोन्हे, को बंदगी जे लाइक़ न आहे, को बि दुआ घुरण जे लाइक़ न आहे, हाजतूं पूरियूं करण जे को लाइक़ न आहे, मुश्किलातूं दूर करण जे को बि लाइक़ न आहे, औलाद ॾियण जे को बि लाइक़ न आहे, रोज़ी ॾियण जे को बि लाइक़ न आहे इल्लल्लाह, सिवाइ अल्लाह जे। जॾहिं प्यारे पैगंबर ईअं चयो न, मके वारो ला इलाहा इल्लल्लाह चओ, हिननि 360 बुतनि जो इनकार करियो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां,
तव्हां क़ुर जो मुतालो करियो, क़ुर मजीद पढ़ो, तव्हां ख़ुदि पढ़ो। तव्हां क़ुर मजीद खां पुछंदा, पढ़ंदा क़ुर मजीद खे, उन दौर जा मुशरिक अल्लाह खां सवाइ बुतनि जी पूॼा छो कंदा हुया, छो कंदा हुया? क़ुर चवे थो उन्हनि जा ॿ नज़रिया हुआ, बुतनि जी पूॼा जा ॿ नज़रिया, ॿ सोचूं, ॿ ख़्याल हुआ। चवनि था मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबुना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। ॿियो नज़रियो हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह। मुशरिक चवनि था असां हिन बुतनि जी बंदगी इन करे करियूं पिया त ही असांखे अल्लाह जे क़रीब कनि था, ही असांखे अल्लाह जे क़रीब कनि था। चवनि था हाउलाए शुफ़ाउना, ही असांजा अल्लाह वटि सफ़ारशी आहिनि। ऐं अॼु जो मुस्लमान कलमू पढ़ण वारो, अॼु जो मुस्लमान कलमू पढ़ण वारो उहो इन्हनि शयुनि खां वधी वियो हलियो, उहो मुशरिक थिया। सिर्फ़ु चवंदा असांखे अल्लाह जे क़रीब कनि था, रब वटि सफ़ारशी आहिनि। पर अॼु जो नाम निहाद मुस्लमान कलमे पढ़ण वारो इन्हनि बातिल माबूदनि खां पुट बि घुरे थो, रोज़ी बि घुरे थो, शिफ़ा बि घुरे थो, चवे थो बीमारी बि दूर करे थो, औलाद बि ॾिए थो, परेशानियूं दूर करे थो। यानी केतिरो ई उमेदूं ऐं आसियूं बातिल माबूद में रखियो वेठो आहे अॼु जो मुस्लमान कलमे पढ़ण वारो, कलमे पढ़ण वारो। प्यारे पैगंबर या दावत ॾिनी, प्यारे पैगंबर खे इन दावत जे करे मके मां कढियो वियो, मके मां कढियो वियो, पथर हयां विया, घटि वधि ॻाल्हायो वियो, गारियूं ॾिनियूं वयूं, साहब किराम खां घरवारियूं खसियूं वयूं, औलाद खसियो वियो, बनियूं ॿारिया खसिया विया। छाजे करे? सिर्फ़ु दावत तौहीद जे करे। तंहिं करे दोस्तो असां ते फ़र्ज़ आहे, असां ते फ़र्ज़ आहे जेको असां निमाज़ में अल्लाह सां वाइदो करियूं था, इय्याका नअबुद, इय्याका नअबुद, ऐं अल्लाह असां तुंहिंजी ई बंदगी करियूं था, तुंहिंजी ई इबादत करियूं था। उन इबादत में असां अल्लाह ताला सां सचा हुजूं, असां अल्लाह ताला सां सचा हुजूं। इबादत सिर्फ़ु अल्लाह जे लाइ करणी आहे। तव्हां ॾिसो अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइक लहुमुल अम्न वहुम मुहतदून। उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान खे ज़ुल्म सां कोन मिलायो, पंहिंजे ईमान खे ज़ुल्म सां कोन मिलायूं, उन्हनि जे लाइ अमन आहे ऐं इहे हिदायत वारा आहिनि। त साहब अकरम चयो अल्लाह जा रसूल असां मां कहिड़ो माण्हू आहे जेको ज़ुल्म कोन थो करे? ॿुधायो, पाण सभु ज़ुल्म करियूं था या कोन था करियूं? नाफ़रमानी करियूं था, गुनाह करियूं था, पंहिंजे पाण ते ज़ुल्म करियूं पिया, ग़लति कमु करे, नाजाइज़ अमल करे, कंहिंखां वॾा कंहिंखां नंढा गुनाह थियनि था, यानी असां पंहिंजे पाण ते ज़ुल्म करियूं पिया। साहब कराम चयो अल्लाह जा रसूल असां मां हर माण्हू ज़ुल्म करे थो। पाण फरमाइनि था इहो ज़ुल्म कोन्हे, मुराद हिन क़ुर जी आयत मां इहो ज़ुल्म कोन्हे, ही उहो ज़ुल्म आहे जेको लुकमान पंहिंजे पुट खे चयो या बुनैया, या बुनैया ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ऐं मुंहिंजा पुटड़ा अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कर, बेशक शिरक वॾे में वॾो ज़ुल्म आहे, वॾे में वॾो ज़ुल्म आहे। शिरक अल्लाह सां ज़ुल्म आहे। जंहिं रब जो खाऊं, जंहिं रब जो पीऊं, जंहिं रब जी धरती ते हलूं, जंहिंजो पाणी इस्तेमालु करियूं, जंहिंजो अनाज खाऊं, जंहिं असांखे पैदा कयो, औलाद ॾिना, ख़बर न आहे कहिड़ियूं कहिड़ियूं असांखे नेमतूं ॾिनियूं, वरी उन रब सां गॾु बंदगी में मख़लूक खे शरीक करे असां अल्लाह सां ज़ुल्म करियूं था। लुकमान चए पुटड़ा या बुनैया ला तुशरिक बिल्लाह, ऐं मुंहिंजा पुट अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कजां, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, शिरक सभ खां वॾे में वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह ताला फरमाए थो अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याकूब अल मौत, छा तव्हां जॾहिं याकूब अलैहिस्सलाम ते मौत आयो उन टाइम हाज़िर हुया? छा चयो याकूब पंहिंजे पुटनि खे? पुछे थो ऐं पुटड़ो तव्हां आऊं हिन दुनिया खे छॾे वेंदुसि, गुज़ारे वेंदुसि, मूंखां पोइ तव्हां कंहिंजी बंदगी कंदा, कंहिंजी इबादत कंदा? पैगंबर औलाद खां पुछंदा हुया, औलाद खे अकेले अल्लाह जी दावत ॾींदा हुया। ऐं मुंहिंजा भाइरो
असां ते बि फ़र्ज़ु आहे असां पाण तौहीद वारा न हुजूं, औलाद खे बि तौहीद जी दावत ॾियूं। ख़ालिस तौहीद, मिलावट खां पाक, शिरक खां पाक, ज़ुल्म खां पाक तौहीद जी दावत ॾियूं, पाण बि क़बूल करियूं, औलाद खे बि दावत ॾियूं। छा चवनि था पुट? चवनि था न अबूदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहु वाहिदा। त याकूब असां तुंहिंजे वञण खां पोइ तुंहिंजे इलाह इब्राहीम इस्माईल इसहाक जे इलाह जी बंदगी कंदासीं। इलाहु वाहिदा, ईअं न हर कंहिंजो अलॻि इलाह कोन्हे, इन्हनि सभिनी जो हिकिड़ो ई इलाह आहे। असां तुंहिंजे वञण खां पोइ उन अकेले अलाह जी बंदगी कंदासीं, अकेले अलाह जी बंदगी। उन बंदगी में कंहिंखे शरीक कोन कंदासीं। त मुंहिंजा भाइरो, असां सभिनी खे घुर्जे जेको असां निमाज़ में अलाह सां वाइदो करियूं था, इयाका नअबुदु, ऐं अलाह असां तुंहिंजी ई बंदगी करियूं था। उन जेको सो सवाल में या उन वाइदे में असां अलाह सां सचा हुजूं। बंदगी सिर्फ़ ऐं सिर्फ़ अलाह जे लाइ करियूं। ऐं ॿुधाए चुको आहियां, इबादत जा जेके बि क़िस्म आहिनि, कौली, फ़ैली, बदनी, यानी जेका इबादत ज़बान सां करियूं था, जेका इबादत ज़बान सां करियूं था, अलाह जी हमद आहे, वाखाण आहे, अलाह खां जेकी ज़बान सां घुरूं था, इहो सभु कुझु कंहिंजे लाइ? अलाह जे लाइ। जेका इबादत बदन सां करियूं था, यानी निमाज़ आहे, इहा इबादत कंहिंजे लाइ? अलाह जे लाइ। माली इबादत ज़कात आहे, कुर्बानी आहे, नज़र आहे, न्याज़ आहे, इहा इबादत माली आहे। इहा इबादत बि कंहिंजे लाइ? सिर्फ़ अलाह जे लाइ। कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐं पैगंबर तूं चओ, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण सभु जहाननि जे पालनहार जे लाइ, जहाननि जे पालनहार जे लाइ। मुसलमानो, अॼु असांजे मुआशरे में अलाह ताला खां सवाइ ॿियनि खां घुरियो वञे थो, ॿियनि जी बंदगी कई वञे थी, ॿियनि जी इबादत कई वञे थी, ॿियनि जी इबादत कई वञे थी, ॿियनि खां घुरियो वञे थो, ॿियनि जी बंदगी कई वञे थी। तव्हां ॾिसो, असांजे मुआशरे में तव्हांखे हर रस्ते ते, हर शहर में, हर ॻोठ में दरगाहूं नज़र ईंदियूं, दरगाहूं नज़र ईंदियूं। प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन फ़ानी दुनिया मज़ा अलविदा कनि पिया, वफ़ात पाइनि पिया, मोकिलाइनि पिया, त प्यारे पैगंबर मुहम्मद रसूल सल्लम छा चयो? कई नसीहतूं फरमाइनि था। उन में हिकिड़ी ॻाल्हि पाण हीअ बि कनि था, लअनल्लाहुल यहूद वन नसारा, अल्लाह ताला यहूदनि ते ऐं नसारा ते लानत करे। आउं तव्हांखां पुछां थो, प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम आख़िरी पंहिंजे टाइम जे अंदरि यहूद ऐं नसारा ते लानत छो कई? उनजो ॾोह कहिड़ो ॾोह हुयो यहूदियुनि जो, नसारा जो, जो प्यारे पैगंबर लानत कई? इन करे पाण फरमाईंदा, इत्तख़ज़ू क़ुबूर अंबिया मसाजिदा। यहूदनि ऐं नसारनि पंहिंजे दौर जे पैगंबरनि जे क़बरनि खे सजदेगाह बनाए छॾियो, पैगंबरनि जे क़बरनि खे सजदेगाह बनाए छॾियो। अॼु का बि शइ सां गॾु लिखियलु कोन्हे। हीउ मोबाइल जो दौरु आहे, नेट जो दौरु आहे। अॼु असांजा केतिरा मुस्लमान आहिनि जेके क़बरनि खे सजदो कनि था? केतिरा मुस्लमान आहिनि जेके क़बरनि खे सजदो कनि था? प्यारो पैगंबर फरमाइनि था, जेकॾहिं अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिंखे सजदो जाइज़ हुजे हा, आउं औरत खे चवां हा, घरवारी खे चवां हा, पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे, पर सजदो अल्लाह जे लाइ आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे नथो जुगाए। पर अॼु माण्हू क़बर वारे खे सजदो कनि पिया, ज़िंदहनि जे साम्हूं, मौलनि जे साम्हूं झुकी पवनि था, सजदे में किरी पवनि था। प्यारे पैगंबर यहूदनि ते लानत कई, नसार ते लानत कई, हो सजदो कर लानती, ऐं असां कलमे गो सजदो करियूं। छा असां रहमत जा मुस्तहिक़ थींदासीं? रहमत जा मुस्तहिक़ थींदासीं? वॾे में वॾो फितरूं असांजे हिन दौर जे अंदरि क़बर परस्ती आहे, क़बर परस्ती आहे। क़बर खे इबादत गाह बनायो वियो आहे। उन दौर जा माण्हू हथ सां मूर्ति ठाहींदा हुया, अॼु बि हिंदू ठाहिनि था।
मूर्ति जी बंदगी कनि था ऐं असांजो मुस्लमान वरी इन माण्हू खे जेको असां जहिड़ो ई आहे गुज़ारे वियो आहे उनखे गुस्ल ॾेई करे उनखे कफ़न ॾेई करे क़ब्र में दफ़नाए उनजी बंदगी शुरू कनि था उनजी इबादत शुरू कनि था उन खां घुरनि था। दोस्तो नमाज़ में असां अलाह सां ॿियो वाइदो करियूं था इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन ऐं अलाह सां तोखां ई मदद घुरूं था। मदद अलाह खां ई घुरणी। हिकिड़ी मदद उहा आहे जेका दुनिया में पाण हिकु ॿिए ॾींहुं करे सघूं था। मिसाल तौर ते मूंखे का मजबूरी थिए थी ऐं तव्हां उधार पैसा खणी सघां थो सामान तव्हां मूंखे खणाए सघो था तव्हां मूंखे ॿी का हेल्प करे सघो था पर उहा मदद जेका सिर्फ़ु अलाह खां घुरणी आहे सिर्फ़ु अलाह खां घुरणी आहे। यानी का मुश्किल अची वई का परेशानी अची वई इन मुश्किल में इन परेशानी में मदद घुरणी आहे सिर्फ़ु हिकिड़ी अलाह खां हिकिड़े अलाह खां। ॾिसो पैगंबरनि ते मुश्किलातूं आयूं परेशानियूं आयूं पैगंबरनि बि मुश्किलात में परेशानी में मदद घुरी आहे अलाह ताला खां ॿिए कंहिंखां घुरी। प्यारे पैगंबर मोहम्मद रसूल सल्लम असांखे एतिरो सम्झायो इन मामले में त मखलूक़ां न आहे घुरणो कीअं असां मखलूक़ां घुरूं था। प्यारे पैगंबर मने करे छॾी ओ मुस्लमानो पाण फरमाइनि था मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैह। दुनिया में आऊं तव्हां खां घुरंदुसि न तव्हां हिकिड़ो दफ़ा मूंखे ॾींदा ॿिए दफ़ा ॾींदा टे दफ़ा सम्झी वेंदा साईं पक सां कुझु घुरणु अचे पियो मुंहुं फिटाए छॾींदा उथी हलिया वेंदा ॾिसणु पसंदि कोन कंदा पर वाहिद अल्लाह जी ज़ात आहे रब्बुल आलमीन आहे। मुस्लमान छो अल्लाह खे छॾे अल्लाह जी मखलूक खां घुरो था। जेको अल्लाह जी मखलूक खां घुरे थो अल्लाह उन ते नाराज़ थिए थो कावड़िजे थो। नबी से फरमाइनि था मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैह अल्लाह उन ते कावड़िजे थो नाराज़ थिए थो। प्यारो पैगंबर त असांखे एतिरो सम्झाइनि था त मखलूक खां कोन्हे घुरणो केतिरो पाण सम्झाइनि था। नबी से फरमाइनि था घर में लूण खुटी पए जुती टुटी पए इहो लूण बि अलाह खां घुरो जुती ॻंढण जे लाइ बि सवाल अलाह खां घुरो। जेको नबी चवे त जुती ॻंढण जे लाइ सवाल अलाह खां घुरो लूण अलाह खां घुरो छा उहो पैगंबर असांखे चवंदो नसीहत कंदो सम्झाईंदो तव्हां अलाह खे छॾे अलाह जी मखलूक खां घुरो या मूं नबी खां घुरो या के वली खां घुरो। पैगंबर असांखे मने करे छॾी आहे घुरणो आहे सिर्फ़ु अलाह ताला खां। बल्कि अल्लाह ताला खुद फरमाए कुरान मजीद में इन्नल लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। जेके माण्हू मूं अल्लाह ताला खे सॾण खां मूं अल्लाह खे ॿाॾाइण खां मूंखां घुरण खां तकब्बुर कनि था वॾाई कनि था फ़ख्र कनि था मूंखां नथा घुरनि मुंहिंजी मखलूक खां घुरनि था क़यामत ॾींहुं ज़लील थी करे बुछड़ा थी करे जहन्नम में दाख़िल कया वेंदा जहन्नम में दाख़िल थींदा। पैगंबर ते मुश्किलातूं आयूं मूसा अलैहिस्सलाम ते आई प्यारे पैगंबर ते आई कंहिंखां दुआऊं घुरियूं मूसा अलैहिस्सलाम कंहिंखां दुआ घुरी रब्बे नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। फिरौन ज़ालिम आहे मूसा ते ज़ुल्म करे पियो पोयां लॻो आहे मारण जे लाइ क़त्ल करण जे लाइ पीछो कयो आहे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआऊं बि घुरे रब्बे नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन ऐं अल्लाह हिन ज़ालिम क़ौम खां मूंखे निजात ॾे। यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि जॾहिं खूह में उछलायो केॾी याकूब ते परेशानी आई अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो पैगंबर आहे केॾो परेशान थियो छा याकूब अलैहिस्सलाम ॿिए कंहिंखां घुरे परेशानी आई आहे पुटु गुम थी वियो हलियो पुटु गाइब थी हलियो भाइरनि चयो त बगड़ खाई वियो हलियो। हालांकि याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे ख़बर ई कोन्हे ख़बर ई न आहे मुंहिंजे पुट सां छा थियो चवे तो वल्लाहुल मुस्तान ऐं मुंहिंजा पुटड़ो इन मामले में मुंहिंजो अल्लाह मददगार आहे मुंहिंजो अल्लाह मददगार आहे। पोइ याकूब अलैहिस्सलाम कंहिंखां घुरियो कंहिंखां सवाल कयो मदद कंहिंखां घुरी याकूब अलैहिस्सलाम अल्लाह खे पुकारियो ऐं अल्लाह ताला पुकार ॿुधी अल्लाह दुआ घुरी अल्लाह मुश्किल टारी अल्लाह ताला याकूब अलैहिस्सलाम जा पुट यूसुफ खे वरी याकूब सां मिलाए छॾियो यूसुफ खे याकूब सां मिलाए छॾियो। ही छा आहे पैगंबर ते परेशानी आई पैगंबर अल्लाह खां दुआ घुरी अल्लाह मुश्किल टारे छॾी। यूनुस अलैहिस्सलाम खे ॾिसो मुश्किलात आई मच्छी जे पेट में वियो हलियो दरिया जे अंदरि आहे राति जी ऊंदाई ॾींहं जी ऊंदाई राति जी ऊंदाई मच्छी जे पेट जी ऊंदाई पर यूनुस अलैहिस्सलाम कंहिंखे पुकारियो ला इलाहा
इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। चवे तो ला इलाहा, ऐं अल्लाह तोखां सवाइ को माबूद कोन्हे, ला इलाहा इल्ला अंत, को माबूद कोन्हे मगर तूं, सुबहानक तू पाक आहीं, हर ऐब का पाक, तू पाक आहीं, इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, आऊं ज़ालिमनि खां, आऊं ज़ालिमनि खां। केरु आहे? अल्लाह जो पैगंबर चवे पियो आऊं ज़ालिमनि खां आहियां। हालांकि ग़लती कहिड़ी आहे? कहिड़ी ग़लती? ॾोह कहिड़ो आहे? सिर्फ़ु अल्लाह जे हुकुम जे बग़ैर क़ौम खां नाराज़ थी वियो हले, अल्लाह ताला पकड़ कई। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में असांखे न पुकारे हा, केरु? अल्लाह जो नबी आहे। जेकॾहिं पैगंबर अल्लाह खे न पुकारे त मच्छी जे पेट में दरिया में अल्लाह तो फरमाए क़यामत जे क़ाइम थियण ताईं रह। पंहिंजे पाण तां पैगंबर परेशानी कोन पियो थिए, दूर कोन पियो करे। छा जेके पैगंबरनि जे मक़ाम जा न आहिनि, असां जहिड़ा इंसान आहिनि, उहे टारे सघनि था? अल्लाह फरमाए थो यूनुस असांखे पुकारियो, असां यूनुस खे परेशानी मां ॿाहिरि कढियोसीं। क़ुरान मजीद मुतालो करियो, क़ुरान मजीद पढ़ो। जेके पैगंबर आया उन्हनि ते परेशानियूं आयूं, मुश्किलातूं आयूं, परेशानियूं आयूं, पर सभिनी पैगंबरनि अकेले अल्लाह खे पुकारियो। त मुंहिंजा भाइरो, असां निमाज़ पढ़ूं था, उन निमाज़ में अल्लाह सां इहो अहद कंदा आहियूं, वाइदो कंदा आहियूं, ऐं अल्लाह सां इबादत तुंहिंजी करियूं था, मदद तोखां ई घुरूं था, वाइदो करे अहद करे निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरनि था। केतिरा ई मुस्लमान इन वाइदे खे टोड़े छॾींदा आहिनि, इबादत बि अल्लाह खां सवाइ ॿियनि जी कंदा आहिनि ऐं मदद ॿियनि खां घुरंदा आहिनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह मूंखे तव्हां सभिनी खे ख़ालिस अल्लाह जी बंदगी करण जी तौफ़ीक़ फरमाए। वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।